उमरकोट में समाजी तंजीम सामी फाउंडेशन उमरकोट पारां 36,000 बूटा विराया विया। ज़िला चेयरमैन उमरकोट हाजी बकापली ऐं ॿियनि इफ़्तिताह करे बूटनि जी विरासत खे। उमरकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। रिपोर्ट मुताबिक़ समाजी तंजीम सामी फाउंडेशन उमरकोट पारां तेज़ी सां वधंदड़ माहौलियाती तब्दीली खे मद्देनज़र रखंदे ज़िले जे ॿिनि तालुकनि कुनरी ऐं उमरकोट जे मुख़्तलिफ़ 19 यूसिन में 36,000 देसी वण विराया विया। यूनियन काउंसिल वलीदातपली में ज़िला चेयरमैन उमरकोट हाजी बकापली, डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन अयास काचेलो, ॻोठ मसूदाबाद फार्म में माहौलियाती तब्दीली ते कमु कंदड़ ख़ालिद खान, सामी फाउंडेशन उमरकोट जे मॉनिटरिंग मैनेजर बहादुर खान खोसो, BCI प्रोजेक्ट मैनेजर राहिब अली पहवर, ॻोठ मसूदाबाद फार्म में बूटा लॻाए वणकारी मुहिम जो आगाज़ कयो। उन मौक़े ते ज़िला चेयरमैन उमरकोट हाजी बकापली चयो त वण धरती जी सूंहं सां गॾोगॾु इंसानी जियापे लाइ ज़रूरी आहिनि। वण वढजण जे करे मौसमी तब्दीलियुनि जा ख़तरनाक असरात साम्हूं अची रहिया आहिनि। उन हल्के जी ज़मींदारनि खे चयो त वधि खां वधि वण पोखे माहौलियाती तब्दीली खे बहितर बणाइण में किरदारु अदा कनि। ॿिए पासे सामी फाउंडेशन उमरकोट जे मॉनिटरिंग मैनेजर बहादुर खोसो चयो त वण असांजो जियापो आहे। जॾहिं वण न हूंदा त इंसानी हयातियुनि समेत ज़रई आब हवाई नुक़सानु थींदो। ऑक्सीजन खां सवाइ का बि शइ चुरपुर नथी करे सघे। बहादुर खान खोसो वधीक चयो त सामी फाउंडेशन उमरकोट जे ॿिनि तालुकनि में 36,000 वणनि जा बूटा विराया विया आहिनि, जेके 19 यूसिन जे 200 ॻोठनि में पहुचाया विया आहिनि। सामी फाउंडेशन जी टीम 8,851 मर्दनि ऐं औरतुनि ताईं वण पहुचाइण में अहम किरदारु अदा कयो आहे। वण विराइण वारी मुहिम में BCI प्रोग्राम जे यूनिट मैनेजर मैडम उज़रा गांधी, अज़मत अली लिगारी, रसूल बख्श राजड़ समेत एग्रीकल्चरलिस्ट अयाज मंगरियो, डॉक्टर सन्नम कुंभार, दीवान दास उटड़, अताउर रहमान कपरी, जयकुमार सुंडो, जयकुमार सोडो, सिकंदर बजीर, मुनवर लाल, वासुदेव ऐं ॿियनि हिसो वरितो। जॾहिं मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ज़मींदारनि वण लॻाइण वारी मुहिम शुरू करण ऐं वण पहुचाए ॾियण ते शुक्रियो पिणु अदा कयो। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी।